सकरंड लॻ कच्छ जे इलाइक़े में वाक़िअ सरकारी ॿेले लाखाट जी ज़मीन ते मुबैना कब्ज़े पोखियल फसल जे ख़ात्मे लाइ अदालती तोड़े फॉरेस्ट खाते जे इख़्तियारनि पारां डिविज़नल फॉरेस्ट ऑफिसर अब्दुल फताह खोसो जी अॻवानी में ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे मुख़्तलिफ़ पुलिस थाणनि जे वॾनि अटालनि जी मदद सां कणक समेत 2 एकड़ एराज़ी ज़मीन ते पोखियल फसल पटे नास करण वारे ऑप्शन दौरान मक़ामी रहवासियुनि पारां मुबैना तौरु रुकावटूं विझी ज़मीन ॾांहुं वेंदड़ रस्ता पाणी हेठि ॿोड़ण तोड़े सख़्त मज़ामत करण बाद पुलिस ऐं फॉरेस्ट खाते जा अमलदार ऑपरेशन रोके वापसि वञण ते मजबूर थी विया। इन अमल ख़िलाफ़ ड्यूटी अकाउंट हथियार सिधा करे मोतबार धमकियूं ॾियण वारे अमल ख़िलाफ़ फॉरेस्ट गार्ड हारून चांडियो जी फ़रियाद ते लाखाट पुलिस पीपी अॻवान यूनियन काउंसिल घुराम मरीअ जे चेयरमैन ग़ुलाम सरवर जतोई धणी उर्फ़ दिलबर जतोई मंठा जतोई रियाज़ जतोई वकील जतोई दोदो जतोई नज़ीर जतोई गवर्नर जतोई जुमन जतोई गुलशर जतोई आसिफ जतोई हाजी शाह हाजन शाह लखमीर सहतो शफ़ीक सहतो समेत 16 ॼणनि ख़िलाफ़ हथियार सिधा करे मौतमार धमकियूं ॾियण ड्यूटी अटकाव जे कलमनि हेठि केस दाख़िल कयो वियो आहे। रस्ता रोक करण तोड़े सख़्त मज़ाहमत करण सबबि ऑपरेशन थी न सघियो। फॉरेस्ट अमलो तोड़े पुलिस बिना कंहिं ऑपरेशन जे वापसि रवानो थी वियो। ज़मीन ते कब्ज़े जे इल्ज़ाम हेठि आयल यूसी चेयरमैन ग़ुलाम सरवर जतोई चयो आहे त फॉरेस्ट खातो हिकु तरफ़ कार्रवाई पियो करे त ॿियनि कब्ज़ेदारनि धारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन न पियो कयो वञे। होॾां केस में नामज़द कयल यूसी घुराम मरी जे चेयरमैन ग़ुलाम सरवर जतोई समेत ॿियनि जवाबदारनि जी अदालत मां गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।